Please subscribe. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सदाई करी मथे सुख सुपार और सदिका पीपुल्स कल्चरल यूनिवर्सिटी श्रीनगराबाद ऐं रावल आर्ट अकेडमी जे सहकार सां अॼु असां सिंध जी ॿ महान हस्तियूं गायकी जी दुनिया जो बेताल बादशाह मरहूम मिठू कच्छी ऐं फिल्म टेलीविज़न ड्रामनि जी मशहूरु फनकारा अमर असांजे जंहिं फन खे ज़िंदान बख़्शियो ऐं जेसी ताईं हयात हुई काफ़ी ड्रामनि में कमु कयो तेरहं ज़िंदगी जो हुजे या उनखे अलावा ॿिया केतिरा ई हूंदा तारीख़ ड्रामा। तो अॼु हुनजी असीं वरसी मल्हाए रहिया आहियूं ऐं प्रोग्राम की शुरुआत का अॻु असीं तलावत लाइ गुज़ारिश कंदासीं फ़कीर माशरूम फ़रीद साहब खे त हू अची तलावत कनि। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। मोहतरम जनाब मोहम्मद हुसैन भोगे साहब के तो वो अची प्रोग्राम की सदारत कर। उन्हें खां पोइ मां गुज़ारिश कंदुसि असांजे मोहतरम साईं हसन अली जमानी साहब के तो वो स्टेज ते अची महिमान हैसियत सां ऐं असांजे हिन प्रोग्राम जो टियों महिमान ऑर्गेनाइजर पाकिस्तान पीपुल्स पार्टी कल्चरल विंग साईं अमीन जरदारी साहब की गुजारिश है। दोस्तों आपा शबीर चन्ना जे पंहिंजी सॼी हयाती फन खे ॾिनी उन जो तमामु वॾी ख़िदमत हुई ऐं मरहूम मिठू कच्छी साहब हिकु सिंध जो बहितरीनु गायक जंहिंजी अॼु उणटीह वरसी आहे ऐं असांजी मान वारी आपा शबीर चन्ना जी पहिरीं वरसी हुई कल्ह थी चुकी। जय
दिन तुल्लो म्यां कॾहिं मिलंदासीं चीड़ी पवंदा तारीं जॾहिं ॻाढ़ा जॾहिं सोना गुल्लो म्यां तॾहिं मिलंदासीं अल्लाह विछोड़े जा ॾींहड़ा अल्लाह विछोड़े जा ॾींहड़ा होराईअ जी भुल्लो म्यां तॾहिं मिलंदासीं टीड़ी पवंदा तारीं टीड़ी पवंदा तारीं जॾहिं ॻाढ़ा जॾहिं सोना गुल्लो म्यां तॾहिं मिलंदासीं ओ तॾहिं मिलंदासीं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कख सड़न पन सड़न सड़े साओ का जिन रिझायो अल्लाह ताउन जी दिल खे जेके दोस्त सॼा आया सभिनी दोस्तनि जी महिरबानी छो त अॼु को ही प्रोग्राम बज़ाहिर त ॾिसण में हिकु नंढो पियो अचे पर हिन प्रोग्राम जी अहमियत तमामु घणी आहे छो त हीउ प्रोग्राम असांजे लेजेंड्स मोहतरम मानवारो गायक मिठू कची साहब ऐं असांजे मोहतरम बाबा शबीर अचरायो जे यादि में आहे जेके हिन दुनिया मां त हलिया विया आहिनि पर असांजे दिलनि में अॼु बि ज़िंदा आहिनि ऐं ईंदड़ नसलुनि ताईं ज़िंदा रहंदा छो त हीअ उहे अमुल मोती आहे जिन असांजे सिंध जे कल्चर खे हिकु बहितरीन नमूने सां मान बख़्शियो आहे हिन जूं ख़िदमतूं आहिनि मिठू कची त असां खां तमामु घणो आगाटो ऐं अॻु में जो हिकु गुलूकार आहे जंहिंखे असां हाणे ॿुधूं पिया पर जिन पंहिंजे दौर में ॿुधो हूंदो त यकीनन में तमामु घणो लाजवाब थिया हूंदा पर असां जॾहिं हाणे हिनखे ॿुधो आहे त असांखे फ़ख़ुरु थिए थो त असांजे सिंध में अहिड़ा सिंधी गायक रागी रही चुका आहिनि जिन असांजे फन खे असांजे सिंध जे कल्चर खे तमामु घणो मान बख़्शियो आहे इज़त बख़्शी आहे मोहतरमा आपा सां गॾु असां ड्रामा कया आहिनि दिलि जी बि भली हूंदी हुई तबियत जी भली हूंदी ऐं उन खां पोइ तमामु बहितरीन जेको आहे सो आर्टिस्ट हुई जंहिंजी जेतिरी तारीफ़ कंहिंखे घटि आहे मां मोहतरम साईं अमीन ज़रदारी साहिब जो शुक्रिया थो अदा कयां त जंहिं हिन ॿिन्ही फनकारनि जे बारे में ही प्रोग्राम रखियो आहे असांजी जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स कल्चर विंग ऐं रावल आर्ट अकेडमी सिंध इन्हनि खे मां जस्तो ॾियां की हिननि एतिरो बहितरीन माण्हू सभिनि सां पखी सभिनि माण्हू सभिनि सोणा पखी सभिनि जे कंहिं कंहिं माण्हू जे अची ॿोलबो आहे हीअ जेके असांजा सीनियर अदाकार सीनियर गायक जेके असां विछड़ी विया आहिनि असांजो ई फर्ज़ु बणिजे असां गुरू खे कोन्हा कयूं असांखे फर्ज़ु आहे उन्हनि खे यादि कयूं असां पंहिंजे सकाफ़त खे उजागर कंदा वञूं उन्हनि असांजे लाइ घणो कुझु कयो आहे हीअ असां कुझु बि न आहे पर हिकिड़ी यादगिरी आहे यादाइश आहे असां जेतिरो कोन था सोचे सघूं हीअ असांजे सोशल मीडिया ते किथे किथे ऑडियो यादगिरो आहे इनशाला
जो तमामु बहितर इन वारनि जी कस्तूरी जो प्रोग्राम कयूं थोरा ई गाना ख़ाली न ॾिना तमामु बहितरीनु जस गाना जांजा हुई जेरी मिर्ची न मिठी जांजा हुई जेरी मिर्ची न मिठी भली भूए पेठी सारी देखे सजण मोहतरम हुसैन बुड्ढो साहब साईं सली जवानी साहब जेके मुंहिंजा दोस्त मुंहिंजे साम्हूं वेठल सभिनी खे अस्सलाम वालेकुम यार मदद थक पहुचूं सॼण साईं आऊं कहिड़े दिलि शिकस्ता कोन थींदो आहियां मुंहिंजे साम्हूं हिकिड़ो माण्हू वेठो आहे त मां सम्झंदा सॼी सिंध मौजूदु आहे असुल ॻाल्हि इहा आहे त असां वटि थींदो ईअं आहे त असां पंहिंजो फ़र्ज़ु सम्झंदे प्रोग्राम कयो आहे ऐं असां नवाब शाह जे फनकार खे वाइस बि कया कॉल कई आहे मूं पंहिंजे त बाबा चौगंज ऐं इहे असांजा लीजेंड आर्टिस्ट हुआ मिठू कच्छी सिंध जो उहो गायक हो मिठू कच्छी सां ॿ भाउर पंहिंजा गॾु ॻाईंदा हुआ हाशुरो ऐं ॿिए जो नालो मुंहिंजे हंधि कोन थो टे कथक जीअं गायक थींदा आहिनि ताड़ी वॼाए ॻाइनि इहे ॻाईंदा हुआ ऐं मूं मिठू खे रूबरू ॿुधो मिठू कच्छी सिंध जे महान कवि मौलवी अहमद मल्लाह जे घणो ॻायो मौलवी अहमद मल्लाह लाड़ पट जो वॾो शाइर आहे जंहिं शाकिर ते मिठाई रब्तुल्लाह जे रिसाले जो मंज़ूम तर्जुमो कयो आहे सॉरी क़ुरान मजीद जो मंज़ूम तर्जुमो कयो आहे ऐं मिठू कच्छी सां असांजी खोड़ सारियूं कचेरियूं रहियूं आबा शबीरा सां प्रोग्राम कया ड्रामा कोन कयासीं पर असां जिते होस्ट हूंदी हुई त असां उन प्रोग्राम में आवाज़ टीवी ते खोड़ सारा प्रोग्राम गॾिजी कयासीं ॻाल्हि इहा आहे त असां पंहिंजे जेसि ताईं सॼणनि खे गुज़री वियल माण्हू यादि न कंदासीं त सुभाणे असांखे केरु यादि कोन कंदो असां वटि जे असांखे आपा शबीरा जे नाले ते 5 रुपया मिलंदा या उस्ताद मिठू कच्छी जे नाले ते 5 रुपया मिलंदा त यकीनन असां घणा ई वॾा माण्हू गॾिजी वञूं हा पर ही जेके माण्हू वञण वारा हुया इहे असांखे काफ़ी कुझु ॾेई विया आहे घणो कुझु ॾेई विया आहे अगरि असांजो इंसानियत आहे त हिननि जो ॾिनल असांखे तमामु काफ़ी आहे ऐं असीं सॼी ज़िंदगी हिननि खे यादि कंदा रहंदासीं त हिन जो आर्ट हिन जो फन जेको आहे उहो असांखे केतिरनि सालनि ताईं दिलि में रहंदो जेसीं ताईं हिननि जो फन कंहिं बि शिकिल में मिठू कच्छी जो जेको फन आहे आवाज़ जी शिकिल में ऐं असांजी आपा शबीरा आर्ट जे ड्रामनि जे सिलसिले में जेसि ताईं सिलसिलो हलंदड़ आहे असीं यादि कंदा रहासीं त हिननि खे यादि कंदी सिंध हिननि खे यादि कंदी सो मुंहिंजी कोशिशि रहंदी त आउं चाहियां थो त हर 2 महीने को न को नंढो प्रोग्राम भले असां 5 माण्हुनि जो को मसइलो कोन्हे को 50 माण्हुनि जी मोट ओतिरी आहे 5 माण्हुनि जी मोट ओतिरी आहे 50 माण्हू ईंदा ऐं असांजी तबियत जा न हूंदा असांजे फन जा न हूंदा असां लाॻापियल हूंदा त 50 माण्हू असांजी कहिड़े कमु जा आहिनि पर जे 5 माण्हू आहिनि संजीदा माण्हू आहिनि सुठा माण्हू आहिनि फन खे सम्झनि था ऐं फन खे परखीनि था त 5 माण्हू असांजे लाइ खोड़ आहे सो तव्हां सभिनी महिरबानी लाइफ जो जेको आहे सिलसिलो 7 बजे लाइफ थींदी हली ऐं चाहियां थो वाइंड अप करे वठूं 7 बजे ते त तव्हां सभिनी महिरबानी अलाह करे ख़ुशि हुजो स्टेज पे बैठे उनका ही बहुत प्रशंसा है फिर गाल में बैठे मुझे दोस्त आए सभी के मुझे पता सब का पहले मां यानी अमीर साहब के वो मार्क बाद न्यूज़ के राजे तहसील पेश करेंगे थोड़े कलील अरसे में एक नंढो प्रोग्राम बहरहाल मोहब्बत जो प्रोग्राम है अरेंज करे दोस्तन के साईं जो मिठू कच्छी या शबीरा चना जे लाइ जेको आहे सो हिकु प्रोग्राम जोड़ियो इन लाइ साईं खे सलाह पेश कयूं था मिठू कच्छी त नालो असां ॿुधोसीं पर उनजी असांखे का ख़ासि ॼाण कोन्हे का बाक़ी शबीरा चना जा त खोड़ ड्रामा ॾिठासीं शबीरा चना जेका आहे सा तमामु हिकिड़ी बुर्दबार वजन अदाकारा हुई उनजो जनमु लाड़काणे में थियो 15 जनवरी 1958 में शाहनवाज़ चना जे घर में थियो हुन शुरूआती तइलीम उतां हासिलु कई उन खां पोइ जेको आहे सो हिन इंटर ताईं तइलीम हासिलु कई इंटर खां तइलीम हासिलु करण खां पोइ हिन तइलीम खाते में प्राइवेट टीचर जी हैसियत सां पंहिंजी ज़िंदगी जी शुरूआत कई ऐं उन खां थोरो अरसो लाड़काणे में ड्यूटी कई उन खां पोइ कराची शिफ्ट थी वई उन खां पोइ हिन जेको आहे 1987 खां हिन फन जी दुनिया में पेर पातो बेदर मसरूर जो जेको ड्रामो हो छोड़ो थोरो मिले उन में पहिरियों हुन कमु कयो ऐं उन खां पोइ हिन तक़रीबन 500 खण जे लॻभॻि ड्रामनि में कमु कयो ऐं पूरी सिंध हुनखे सुञाणे पई
वो जेको आहे पंहिंजे फन सां एतिरो त जेको आहे सो मोहबत कंदी, एतिरो त समय जी वेंदी जो जेको आहे सो अहसासु न थींदो त कोई इहो मसनूई डायलॉग थी चवे या हक़ीक़ी ॻाल्हियूं पई करे। ऐं अक्सर करे माण्हू हुनखे माई फेरा जे नाले सां, मासी फेरा जे नाले सां सुञाणंदा हुआ। ऐं नालो त असुल शायदि घणनि खे न ईंदो हुजे, पर तक़रीबन हर ॻोठ में, हर पाड़े में, गिटीअ में फेरा जे नाले सां मशहूरु थी वई हुई। ऐं हिन असांखे जेको आहे सो हिन धरती जे लाइ, हिन सकाफ़त जे लाइ, हिन क़ौम जे लाइ ख़िदमत कई आहे। असां हुनखे यादि कयूं था। ऐं मां हिकिड़ो ज़रूरु ॻाल्हि कंदुसि त असां जेकी दुनिया में ज़िंदह माण्हू आहिनि, सभ खां पहिरीं असांखे इहा शइ नथी हुजे त असां कंहिं ज़िंदह माण्हू जी ख़िदमत कयूं। ऐं जॾहिं ज़िंदह माण्हू कंहिं तकलीफ़ में हूंदो आहे, कंहिं परेशानी में हूंदो आहे, असां जेको आहे सो उनजो बाचलो बि नथा थियूं, पर मरी थो वञे, पोइ वरसूं बि मल्हायूं था, साईं वॾा प्रोग्राम बि कयूं था, पोइ उहे ज़ाहिर अलाह जे दरगाह में क़बूल थियनि था या नथा थियनि, पर असां जेके जहिड़े उन्हनि जी ख़िदमत करे वठूं, मां सम्झां थो वधीक असांजे हिन धरतीअ में खोड़ सारा माण्हू आहिनि जेके ज़ाहिर इंसान आहे जेको उभरे थो त लहे बि थो। जॾहिं उरूज हूंदो आहे फनकारनि जो त उहो पोइ ते कोन निहारींदा आहिनि त पोइ जेको आहे सो मूंखे पोइ ते पोड़ो बि थियणो आहे। हीउ सिज जेको उरूज जो आहे सो लहंदो बि सही, पोइ का ख़बर कान पवंदी अथनि, पोइ जेको बि मिल्कियत पैसा उॾाईंदा रहंदा आहिनि। पोइ पछाड़ी वारो जेको हुननि जो पीरियड हूंदो आहे न, तमामु जेको आहे सो ॾुखियो गुज़रंदो आहे। त असां साईं अमीन साहिब खे हिन जेको आहे सो प्लेटफॉर्म जे तवसुल सां गुज़ारिश कंदासीं। साईं जेको आहे सो कल्चर वारे मिनिस्टर सां मिलंदो बि रहंदो आहे त अहिड़ी का कमेटी जोड़िजे। हिकिड़ा त सुञातल ॼातल माण्हू आहिनि जिन खे दुनिया सुञाणे थी, पर हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जेके उहो फन खे ज़िंदगियूं अर्पे विया, पर माण्हुनि जे नज़रुनि खां थोरो परे आहिनि, त उन्हनि खे बि थोरो वाइको करे उन्हनि जी मदद कई। असां ॿियो कुझु न करे सघंदासीं त भला हुननि जो पैगाम खणी वॾे आला इदारनि ताईं पहुचायूं, माना हुननि जे लाइ कुझु थी पवे। असां ॿियो त तव्हांखे मां स्पेशल पैगाम ॾींदुसि, तव्हां जेके बि दोस्त आहियो, फनकार आहियो, तव्हां जेको आहे सो पंहिंजे औलाद खे पढ़ायो, तइलीम हासिलु कयो, तव्हां मज़दूरियूं कयो, तव्हां जेको आहे सो तगारी खणो, कुझु बि कयो, पर पंहिंजे बचड़नि खे तव्हां पढ़ाए वठंदो न त मां सम्झां थो त तव्हां अॻिते हली हिन क़ौम जी ख़िदमत करे सघंदव। असां जेकॾहिं न पढ़ंदासीं, जाहिल थींदासीं, ॻाल्हाए न सघंदासीं, गुंगा हूंदासीं, त मां सम्झां थो त विसारजी वेंदासीं, असांजी क़ौम ई मिटिजी वेंदी। तंहिंजे करे तव्हांखे जेकॾहिं ज़िंदह रहणो आहे, हिन धरतीअ ते रहणो आहे, हिन धरतीअ जी ख़िदमत करणी आहे, त महिरबानी करे पंहिंजे बचड़नि खे सुठी तइलीम ॾियो त उहे अॻिते हली हिन मुआशरे जा सुठा फर्द पैदा कंदा। असां तव्हांजे साम्हूं तव्हां ॾिसो बकर जमाली में हिकिड़ो मोची हो जेको बूट पॉलिश करे थो, उन मोचीअ पंहिंजे जेको आहे सो पुट खे पढ़ाए कस्टम कलेक्टर हाणे थियो आहे। ज़ाहिर आहे तव्हां महिनत कंदो त थी वेंदो। असांजे 60 जो उस्ताद आहे अमल खान रिंद, पंहिंजे पुट खे पढ़ाए हुन डिप्टी कमिश्नर बनाए छॾियो। ऐं मुंहिंजो ॿियो दोस्त आहे हिन में मीरपुर खास में NGO में कमु कंदो, हाणे शायदि उस्ताद थियो आहे। उन पंहिंजे पुट खे पढ़ाई उमरकोट में SP आसिम गोरगेज। त मक़सदु तव्हां जेकॾहिं ईअं न चओ त पोइ असां भई कुझु न थींदो, तव्हां महिनत कंदो न, महिनत सां मां सम्झां थो त मक़ाम हासिलु थींदो। सिलो ई सिलो हलो, पर बंदि कंदा हलंदासीं त सफ़र अॻिते वेंदो ऐं मंज़िल असांखे मिलंदी रहंदी। महिरबानी तव्हांजी काम करणु कची जो मोटो आहे खुदा मुझ कची मैसेज कया साईं अस्सलाम वालेकुम। खुदा मुझ कची अर्ज़ थो करियां। अमीन ज़रदारी साहब अल्लाह के सलामत रखे। बाबा जे हवाले सां पोस्ट पढ़ी तो कमेंट्स लिखियो, उनखे कुझु तमामु सां राब्तो कयो, अलावा के कुझु रखे। सुर सां दस्ता माण्हू आहियो तव्हां ऐं सुर जी तव्हांखे ॼाण आहे, सम्झ आहे ऐं ईअं अलाह जी वॾी नवाज़िशूं आहिनि तव्हांजे मथां। अलाह के सलामत रखे। असांजे लाइ को हुकुम में काम हूंदो असां हाज़िर आहियूं। मुंहिंजो कच्छी घराणो हाज़िर आहे तव्हांजे लाइ। अलाह साईं सलामत
सलामत रखे जेको हुकुम हूंदो असां अदा आहियूं। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि असांजे अॼोकी महफ़िल जे सदर मोहम्मद चंद बुगियो खे त पाण अचनि नहीं पंहिंजे ख़्याल जो इज़हार कनि। मोहम्मद चंद बुगियो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तू सपड़ ऐं सेकिड़ो, तू ॾाका हूंदो, तू पाण सां हूंदो जे सेजी त सोन थिया। इंडाल में वेठल अदाकार, फनकार, शाइर या मौज़ूदीन जेके बि आहिनि उन्हनि खे हिन सादी पुरवकार तक़रीब में अचण ते भली ॻाल्हि चवां थो ऐं उन्हनि जी महिरबानी आहे जो प्रोग्राम में आहिनि ऐं ख़ासि करे स्टेज वेठल मानार साईं हसन अली जमाई साहब ऐं मेज़बान पीपल्स कल्चर विंग जो नवाबशाह जो अॻवान मोहतरम साईं अल्लाह बख्श अमीन ज़रदारी साहब। साईं मुंहिंजा ही प्रोग्राम हिकु तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे ऐं हिन प्रोग्राम जे लाइ मूं वटि राति अमीन साहबु आयो हुयो ऐं हुन मूंखे दावत ॾिनी, ॿिया बि दोस्त वेठा मूं टोटा खपे ऐं असां बिल्कुलु हा नहीं सी प्रोग्राम में ईंदासीं। साईं मुंहिंजा ही प्रोग्राम कनि ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे तमामु, पर जस लहणे थो अमीन ज़रदारी साहब ऐं हुननि जी टीम जा मेंबर्स रहीम अंसारी साहब, असलम शाह ऐं ॿिया जेके बि हुनजा टीम जा मेंबर्स आहिनि उन्हनि जी वॾी वॾी महिरबानी आहे जो हीउ प्रोग्राम कनि था। अॼु जेको प्रोग्राम आहे असांजो महान ॻाइणो जेको हुयो मिठू कच्छी साहब, उहो असल में लाड़ जो हुयो ऐं असां हुनखे ॿुधो रूबरू कोन हो, बहरहाल हुनजी कैसेट होसीं ज़रूरी थी छो कर असीं बदीन में घणा ईंदा हुआसीं, पोइ उते दोस्त जेके आहिनि ख़ासि करे हिन जी कैसेट वॼाईंदा ऐं उहे ॿुधंदा हुआसीं ऐं अमीन साहब जेको हीउ प्रोग्राम रखायो आहे इहो नालो चूंडे उन लाइ मां हुनखे जस थो ॾियां ऐं उन तसलसल सां त अॼु उनजे ख़ानदान जे माण्हू पुट मतिलबु त आहे वॉइस करे अमीन साहब जा थैंक्स बि कया आहिनि ऐं जेके बि असां उहो वॉइस ॿुधायो आहे। इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। मिठू कच्छी साहब जेको आहे सो ख़ासि करे साईं अमीन ज़रदारी साहब ॻाल्हाईंदो त अहमद मल्ला जा कलाम घणा ॻाईंदो। अहमद मल्ला जेको हिकु बहितरीनु इंसानु बलिउदा हुयो ऐं हुन पंहिंजी सॼी ज़िंदगी इंसानियत जेकी असली ख़िदमत आहे हुन गुज़ारी आहे। हुन क़ुर पाक जो पहिरियों सिंधी में तर्जुमो मल्ला साहब कयो। उन खां पोइ ऐं हुन ॿ टे पेशनि जेके कयूंसीं असां उहे ॾिठियूंसीं त उहे बिल्कुलु सही हुई। अचो आपा शबिना चंदा ते आपा शबिना चंदा रुगो सिंध जी न हुई पर दुनिया लेवल ते उहा अदाकार हुई ऐं हुन जॾहिं जॾहिं कंहिं बि ड्रामे में ईंदी हुई त हुन जी नवाण हूंदी हुई ऐं माण्हू इंतज़ारु कंदा त आपा शबिना चंदा जी सीन हले त ॾिसूं। आपा शबिना चंदा सां काफ़ी जेको आहे टीवी ड्रामनि में मूं कमु कयो, ॿुधो नी केटीएन ते बि कमु कयो, उन खां पोइ सिंध टीवी ते बि कमु कयो ऐं ख़ासि करे फिल्मूं ॿ टे जेके असीं कयूंसीं उनमें जेको आहे उहो सिंधू किनारे में मूं सां गॾु हुई ऐं जेको आहे होशू में बि हुई ऐं उनमें हिकिड़ो जुमड़ो यादि आहे मूंखे त बिंद्रो उन घर में वींदो आहे, आपा शबिना चंदा जी उन धीउ सां प्यारु कंदो आहे त उते जेको आहे उन बिंद्रो जेको आहे सो हिनखे जेको आहे भॼाईंदी आहे। पोइ हू जेको आहे खटे खां निकिरी निकिरी आहे ॿुधाई माने खे वठी आहे मल विढ़ावा ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ो सीन हो ऐं तमामु शबिना चंदा जेको आहे सुठी अदाकार आहे। जियापे जी जंग में मूंसां जो सीन हुयो ॿुधव नी ऐं ॿिया काफ़ी ड्रामास। अलाह सां खे जन्नत नसीब कंदो ऐं जेको हीउ प्रोग्राम थियो आहे उन जे लाइ मां गुज़ारिश हिकिड़ी ॿी ज़मीन साहब खे
त हीअ जेके असांजा पुराणा अदाकार जेके गुज़ारे विया आहिनि असां गाफत आहियूं त असां उन्हनि जूं वर्सियूं न करे सघिया आहियूं, असां उन्हनि जा प्रोग्राम न करे सघिया आहियूं। ख़ासि करे मंसूर बलोच साहिबु आहे असांजो बहितरीनु अदाकार आहे, तमामु पाकिस्तान जो दुनिया जो अदाकार हुयो। गुलाब चांद जो बहितरीनु अदाकार हो, टीवी जो बहितरीनु अदाकार हो, उन जी वर्सियूं न करे सघिया आहियूं। अॼुकल्ह जेके वर्सियूं जेके कनि था कुझु दोस्तनि कयूं आहिनि हिकिड़ी अधु उहो लालच जे बुनियाद ते कयूं आहिनि, पर हिन वर्सी मां ख़ुशि पहुचे थी त हिन में का बि लालच न आहे। जेकॾहिं अमित शाह कयो आहे पंहिंजे बलबूते कयो आहे, दोस्तनि जे बलबूते ते कयो आहे ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं सुठी ॻाल्हि आहे। ऐं अॻिते बि इहे जेके दोस्त असांजा ॻाइणा आहिनि, ख़ासि करे खानमोन शाह बि आहे असांजो ऐं उन जी बि वर्सी थियणु खपे। उहो गुज़ारियो आहे, सुठो ॻाइण हिकिड़ो हुयो, अमित शाह जो सुठो दोस्त बि हुयो। सो दोस्तो इहो सिलसिलो खुटण जहिड़ो न आहे। असांजा केतिरा ई नवाबशाह जा आर्टिस्ट जेके आहिनि, नवाबशाह जा हिंदुस्तान पाकिस्तान अॻे जा आर्टिस्ट आहिनि, तस्वीरूं सभिनी खे विसारे छॾियो आहे। ॻाल्हियुनि में असीं ॾाढो हणंदा आहियूं त असांजा हीअ अदाकार हुया, पर असां उन्हनि खे कुझु बि न ॾेई सघिया आहियूं। असांखां हू घुरनि बि कुझु कोन था, असांखां फ़क़ति इहो थो घुरनि था असांखे यादि कयो। त उन जे हवाले सां जेको आहे मां गुज़ारिश अमीर साहिब इहा कंदुसि, महिरबानी करे लिस्ट ठाहे असां उनखां मुकमल साथ कंदा आहियूं ऐं साथ रहंदासीं, गॾु हूंदासीं त अहिड़ा जेके असांजा पुराणा ॻाइणा आहिनि या अदाकार उन्हनि जी वर्सी मल्हाइणी। Thanks for watching.